ऐं चौथों सवाल इहो आहे त कंहिं बदअक़ीदा जो नमाज़ जनाज़ा मिसाल वहाबी या शियो जी नमाज़ जनाज़ा पढ़णु कीअं आहे या नमाज़ जनाज़ा पढ़ाइण वारो बदअक़ीदा आहे, उन सूरत में असांखे नमाज़ जनाज़ा पढ़णु घुरिजे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यादि रखो त तेसी ताईं को बि काफ़िर नथो थी सघे जेसी ताईं उन जा कुफ्र या अक़ाइदनि जी पकी तरह सां ख़बर पइजी वञे। पर जेकॾहिं पकी तरह सां ख़बर न आहे कंहिंजे अक़ाइद कुफ्र हुजण जी, त उन सूरत में मुस्लमान हुजण जी नियत सां उन जे पुठियां नमाज़ पढ़ी सघिजे थी। जीअं सुनन दारे कुतनी में हदीस मुबारक वा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सल्लू ख़ल्फ़ कुल्ले बर्रिन व फाजिरिन, नमाज़ पढ़ो हर नेकोकार ऐं गुनाहगार जे पुठियां, वसल्लू अला कुल्ले बर्रिन व फाजिरिन, ऐं हर नेकोकार ऐं फाजिर जे जनाज़े ते बि नमाज़ पढ़ो। इन हदीस मुबारक में